सहन बाने जो रिकॉर्डिंग करिया रिकॉर्डिंग अस्सहाबी या मूसा रज़ा काजी हरकता अस्सलाम वालेकुम अस्सहाबी या मूसा रज़ा काजी हरकता अस्सलाम ही वो खूह है जो हींअर ढकियल है जो मौला रज़ा अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी वेर जी ठोकर सां चश्मो पैदा कयो उतां ही खूह हुयो अॻु में हाणे इहो खूह बंदि कयो वियो आहे इन मां जेका टूटियूं लॻायूं वियूं आहिनि जदीद दौर जे हिसाब सां जितां मोमिन ऐं मोमिनियाणियूं जेके शफ़ा लाइ पाणी भरे वेंदा आहिनि ऐं तमामु माण्हू जेके आहिनि सभु पाणी इन चश्मे जो खणी वेंदा आहिनि मोमिनीन मोमिनात सभई शफ़ा लाइ ऐं हेठि अदा थोरी भराई करे इहा ॾिसी रहिया आहियो तव्हां हींअर इहा जेका आहे उन खूह जी आहे जेको हींअर बंदि जी सूरत में मौजूदु आहे उहो हींअर ॾिसी रहिया आहियो तव्हांखे असां इजाज़त कराए रहिया आहियूं मौला रज़ा अलैहिस्सलातु वस्सलाम जे उन खूह जी जेको असां निशापुर में तव्हां ॾिसी रहिया आहियो असां हींअर निशापुर में मौजूदु आहियूं माशा अल्लाह ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह।